नाज़रीन सॼी सिंधिया बख्शापुर में भी हिंदू बिरादरी पारां होली जो त्यौहार जोश ऐं जज़्बे से मल्हायो वियो। उन हवाले से ॾिसूं था शंकर लाल जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन समूरी सिंध जिया बख्शापुर में भी हिंदू बिरादरी पारां पंहिंजो मज़हबी त्यौहार होली जो ॾिण वॾे जोश ऐं जज़्बे से मल्हायो वियो। होली जो त्यौहार जी मुख्य तकरीब संत सतराम धाम ते मुनक़िद कई वई। होली जी खुशियुनि भरी त्यौहार के मौके ते हिंदू बिरादरी पारां पंहिंजे मुक़दस इबादत गाहन बाबा गुरु नानक मंदिर, SSD धाम, माता मंदिर ऐं श्री राम पीर मंदिर में पूजा पाठ पिण जो सिलसिलो जारी रहो, जैमें हिंदू बिरादरी के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। हिंदू बिरादरी के माण्हुनि हिक ॿिए खे रंग हणी होली के रंगीन में रंगे छॾियो। उन मौके ते वधीक उन्हनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त होली जो जो त्यौहार आहे इहो असांजे फसल सां भी गंढियल आहे। जॾहिं कणिक जो फसल लहे थो ऐं मुल्क में खुशहाली ऐं आबादी थिए थी, उन खुशी में भी होली जो त्यौहार मल्हाईंदा आहियूं। ऐं उन खां अलावा रंग जेके आहिनि ज़िंदगी जो हिस्सो आहिनि, कायनात जो हिस्सो आहिनि, उन रंगनि खे असां खुशी जो इज़हार करे, इज़हार जो ज़रियो बणाए असां रंग हणंदा आहियूं पाण में हिक ॿिए खे। हीअ जेको असां त्योहार मल्हाए रहिया आहियूं होलिका माता, इन ॾींहं ते बाग में साड़ी हो जंहिंखे प्रहलाद भगत पंहिंजो होलिका खे पंहिंजो बचायो बाहि मां, इनजे करे सां प्रहलाद बाहि मां बचे, इनजे करे सां होली मल्हाईंदा आहियूं। इहो त्योहार असां होली रंगारंगी इन ख़ुशी जे करे मल्हाईंदा आहियूं जो होलिका ऐं प्रहलाद भगत बाहि मां बची विया। होली जे रंग में सॼे रंगजी वेंदा आहिनि, चाहे हिंदू हुजे चाहे मुस्लिम हुजे, कोई भी ज़ात जो हुजे। रंग हणण सां उनमें ख़ुशी बि आहे, उहे असां सां गॾु थी करे खुशियूं गॾु थी मल्हाइयूं, जीअं असां में रोग कावड़ वग़ैरह ख़त्म थी वञे ऐं पाण में एको यकजा थी करे असां होली जे लाइ मल्हाईंदा आहियूं। असां हिंदू भेनरुनि खे लख लख वाधायूं ॾियूं था। इन कोई रंग जो कोई मज़हब न आहे, सम्झे। असां पाण में कोई भी क़ौम जो अची रंग लाहींदा आहियूं ऐं प्लस में सभिनि खे, चाहे हिंदू आहे, चाहे मुस्लिम आहे, चाहे सिख आहे, चाहे ईसाई आहे, सभिनि खे असां हैप्पी होली चवंदासीं। दुख सूर विड़ांद जेके भी हुजनि सब चीज खत्म करे असां हिक थी करे, हे खुशी जो मौको आहे साईं। असांजी हिंदू बिरादरी जो खुशी जो मौको आहे, असां पाण खुशी में आशा मल्हाईंदो। अॼु अगर असां गॾु थिया आहियूं, उनजी मेन वजह हिकिड़ी खुशी आहे, असां खुशी में गॾु थिया आहियूं। अॼु जे ॾींहं ते असां सभई हिक ॿिए खे ॻाढ़ो पीलो साओ रंग हणी करे खुशी जो इज़हार कंदा आहियूं। अॼु जो त्यौहार जेको आहे उहो सच जी जीत ऐं कूड़ जी हार जो ॾींहुं आहे। होली जो त्यौहार असां हिंदू वॾे धाम धूम सां मल्हाईंदा था अचूं। सो इन सिलसिले में असीं अॼु सभु जेको आहे पूरे आलम सॼी दुनिया जे हिंदुनि सां गॾिजी करे अॼु जो होली जो त्यौहार धाम धूम सां मल्हाए रहिया आहियूं। तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो वरी हैप्पी होली। हिंदू बिरादरी पूरे मुल्क में जाते भी आहियूं, सभई इन करे खुशी मल्हाइणी आहे ऐं रुठल परचदा इन ॾींहं ते जेकॾहिं कंहिंजो घर भाती गुज़ारे भी वेंदो आहे, उनखे भी होली कराइणी पवंदी आहे। इन करे त जीअं पाण में प्रेम प्यार वधे। रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते, रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते, राधा संग होली नंद लाल खेलते। बोलो सारा रारा सारा रारा मदन गोपाल खेलते, बोलो सारा रारा सारा रारा मदन गोपाल खेलते, बोलो सारा। नाज़रीन हिंदू बिरादरी के माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। वधीक उन जो चवणु आहे त असीं होली जो त्यौहार ईद जी खुशियुनि जी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। होली जो त्यौहार रंगनि जो त्यौहार आहे। ही त्यौहार असां खे पाण में एके ॿधी ऐं भाईचारी जो पैगाम ॾिए थो। कैमरामैन दर्शन केरेवाल सां गॾु शंकर लाल, आवाज़ TV न्यूज़ बख्शापुर।